नाज़रीन हेडलाइंस अवां ॾिठियूं ते अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ गॾियल अरब इमारात जे हिकु ॾींहं जे दौरे ते रवानो थी वियो आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक डार, वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ अता तारण ऐं ख़ासि मुआविन तारिक फातमी बि वज़ीर आज़म सां गॾु आहिनि। वज़ीर आज़म जो उहिदो संभालण खां पोइ शहबाज शरीफ जो यूएई जो ही पहिरियों दौरो आहे। अबू ज़ेबी में वज़ीर आज़म ऐं गॾियल अरब इमारतुनि जे सदर मोहम्मद बिन अल नह्यान विच में मुलाक़ात थींदी। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद में आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूद आहे। जी कुर्बान बलोच, कहिड़ा तफ़सील आहिनि दौरे जे हवाले सां आगाह कजो। जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ आला सदरी मुफ़त सां गॾु अरब इमारात जे दौरे ते रवानो थी वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां गॾु हिन दौरे में अॻिली वज़ीर इसहाक डार, दिफ़ा जो वज़ीर ख्वाजा आसिफ, वापार जो वफ़ाक़ी वज़ीर जाम कमाल ऐं इतलात नशियात जो वफ़ाक़ी वज़ीर अता तारण शामिल आहिनि। अबू ज़बी में वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो मुतहदा अरब इमारात जे सदर मोहम्मद बिन ज़ैद अल नह्यान सां मुलाक़ात कंदो ऐं उन सां गॾु पाकिस्तान ऐं मुतहदा अरब इमारात जे वफ़द में बाज़ाब्ता तौर ते पाकिस्तान सरमाएकारी ऐं ॿियनि शोबनि में ताउन जे हवाले सां ॻाल्हियूं थींदियूं ऐं उन सां गॾोगॾु जेको जेके मुल्कनि जा सरबराह आहिनि उन तक़रीबन 2:30 लॻे धारे गॾियल तौर ते हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई वेंदी जंहिंमें ॿिन्ही मुल्कनि में मुख़्तलिफ़ शोबनि में ताउन जे हवाले सां जेके मामला आहिनि ऐं जेके ॿ तरफ़ी मामला आहिनि उन्हनि ते रोशनी पिणु थी वेंदी। जी ठीकु आहे कुर्बान, अवां जी महिरबानी अपडेट करण।